जी नाज़रीन, पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी हमन सब सां प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाक चीन दोस्ती रुगो इलाक़ाई अमन न पर आलमी अमन लाइ बि ज़रूरी आहे। शानदार मेज़बानी ते चीन जो थोराइतो आहे। पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल हमले जी सख़्त मज़म्मत करे थो। पढ़ी वसी चयो त पाकिस्तान चीन सां स्ट्रेटेजिक लाॻापनि खे घणी अहमियत ॾिए थो। वालरल कश्मीर मसइले ते चीन जी हिमायत ते थोराइतो आहे। पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी हमन सब सां प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे। संदन चवणु आहे त पाक चीन दोस्ती रुगो इलाक़ाई अमन न पर आलमी अमन लाइ बि ज़रूरी आहे। शानदार मेज़बानी ते चीन जो थोराइतो आहे। पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल हमले जी मज़म्मत करे थो। पाकिस्तान चीन सां स्ट्रेटेजिक लाॻापनि खे घणी अहमियत ॾिए थो। वालरल कश्मीर मसइले ते चीन जी हिमायत जो थोराइतो आहे। पढ़ी वसी तौर चीन जो पहिरियों दौरो करण ते ख़ुशी थी आहे। चीनी शहरनि ते हमलो कंदड़नि खे कटड़े में आणींदासीं। पढ़ी बिलावल भुट्टो ज़रदारी जो अहिड़ो चवणु आहे। पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त पाक चीन दोस्ती रुगो इलाक़ाई अमन न पर आलमी अमन लाइ बि ज़रूरी आहे। शानदार मेज़बानी ते चीन जो थोराइतो आहे। पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल हमले जी सख़्त मज़म्मत करे थो। पाकिस्तान चीन सां स्ट्रेटेजिक लाॻापनि ते घणी अहमियत ॾिए थो। वालरल कश्मीर मसइले ते चीन जी हिमायत जो थोराइतो आहे। पढ़ी वसी बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी हमन सब सां प्रेस कॉन्फ्रेंस करे रहियो आहे।